अहम ख़बर आहे सखर खां पुलिस में भर्ती लाइ ज़बानी इम्तिहान ॾियण लाइ उम्मीदवार मुक़ररु टाइम ते न पहुता। इंतजामिया उम्मीदवारनि खे रोके गेट बंद करे छॾियो। उम्मीदवारनि जो DIG ऑफिस भरिसां SRP ऑफिस धरणो हंयो वियो आहे। इंतजामिया देर सां पहुचण जो जवाज़ बणाए मुख्य गेट बंद करे छॾियो। उम्मीदवारनि जो इहो चवणु आहे उम्मीदवार मुक़ररु वक़्त न पहुता, उन करे इंटरव्यू में नाहे विहारियो वियो। पुलिस धरणो हणंदड़ उम्मीदवारनि खे उथारे रोड खोलराए छॾियो आहे। अहम ख़बर मां सां शेयर करे सखर मां, जिथे पुलिस में भर्तीअ लाइ ज़बानी इम्तिहान ॾियण लाइ उम्मीदवार मुक़ररु टाइम ते न पहुता। इंतजामिया उम्मीदवारनि खे रोके गेट बंद करे छॾियो। उम्मीदवारनि जो DIG ऑफिस भरिसां SRP ऑफिस ॿाहिरां धरणो हंयो वियो आहे। इंतजामिया देर सां पहुचण जो जवाज़ ॼाणाए मुख्य गेट बंद करे छॾियो आहे। उम्मीदवार मुक़ररु वक़्त ते न पहुता, उन करे इंटरव्यू में नाहे विहारियो वियो। इंतजामिया जो इहो चवणु आहे पुलिस धरणो हणंदड़ उम्मीदवारनि खे उथारे रोड खोलराए छॾियो आहे। पुलिस में भर्ती लाइ ज़बानी इम्तिहान ॾियण लाइ उम्मीदवार मुक़ररु टाइम ते न पहुता। इंतजामिया उम्मीदवारनि खे रोके गेट बंदि करे छॾियो आहे, जॾहिं त उम्मीदवारनि DIG ऑफिस भरिसां SRP ऑफिस ॿाहिरां धरणो हंयो आहे। इंतजामिया देर सां पहुचण जो जवाज़ बणाए मुख्य गेट बंदि करे छॾियो आहे। उम्मीदवारनि जो इहो चवणु आहे उम्मीदवार मुक़ररु वक़्त ते न पहुता, उन करे इंटरव्यू में नाहे विहारियो वियो। इंतजामिया पारां अहिड़ो ॼाणायो वियो आहे पुलिस धरणो हणंदड़ उम्मीदवारनि खे उथारे रोड खोलराए छॾियो आहे। पुलिस में भर्ती लाइ ज़बानी इम्तिहान ॾियण लाइ उम्मीदवार मुक़ररु टाइम ते न पहुता। इंतजामिया उम्मीदवारनि खे रोके गेट बंदि करे छॾियो आहे, जॾहिं त उम्मीदवारनि जो DIG ऑफिस भरिसां SRP ऑफिस ॿाहिरां धरणो हंयो वियो आहे। इंतजामिया देर सां पहुचण जो जवाज़ बणाए मुख्य गेट बंदि करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरडो महर खां। जी मोरडो, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, पुलिस खाते में भर्ती जे लाइ इंटरव्यू ॾींदड़ उम्मीदवार जेके आहिनि देर सां पहुचण ते इंतज़ामिया जे तरफ़ां मुख्य जेका गेट आहे उहा बंदि करे उम्मीदवारनि खे रोकियो वियो आहे। मुतासिर उम्मीदवारनि DIG ऑफिस भरिसां SRP ऑफिस जे ॿाहिरां जिते इंटरव्यू वरितो पियो वञे उते जेको आहे रोड गेट जे ॿाहिरां एहतिजाजी धरणो हंयो वियो आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त हुननि जे तरफ़ां पुलिस खाते में ट्रोड ऐं लिखत वारो इम्तिहान पास कयो आहे। अॼु जेको आहे हुननि जो ज़बानी जेको आहे ख़ैरपुर ज़िले जो उम्मीदवारनि जो इम्तिहान रखियलु हो। इंतज़ामिया जे तरफ़ां जेको आहे देर सां पहुचण जो जवाज़ ॼाणाए करे इंटरव्यू में विहारण खां जेको आहे रोकियो वियो आहे। मुख्य गेट बंदि कई वई आहे। हुननि जे तरफ़ां इहा घुर कई वई आहे त हुननि जे तरफ़ां सुठियूं जेके आहिनि ट्रोड ऐं लिखत वारे इम्तिहान में मार्कूं खयूं आहिनि, हुननि खां ज़बानी जेको इम्तिहान आहे उहो वरितो वञे। उन हवाले सां इंतज़ामिया जो चवणु आहे त उम्मीदवार जेके आहिनि मुक़ररु वक़्त खां जेको आहे कलाकु खनि जेको आहे लेट सां पहुता आहिनि। उनजे करे उन्हनि खे इंटरव्यू में जेको ज़बानी इम्तिहान वरितो पियो वञे उन में नाहे विहारियो वियो ऐं उम्मीदवारनि जेके मुतासिर आहिनि उनजो जेको एहतिजाज आहे ॿाहिरां गेट जे आॾो अहलकारनि जे तरफ़ां उन्हनि खे जेको आहे उथारण जी कोशिशि कई वई, पर उम्मीदवारनि जी तरफ़ां उथण खां इनकार कयो। उन दौरान अहलकारनि जेको आहे ज़बरदस्ती उम्मीदवारनि खे उथारे छॾियो आहे। जी, वरी महिरबानी अपडेट करण लाइ।